दालिगारी जी न्यू सिंध पब्लिक स्कूल में बस सकाफ़ती ईद की मुनासबत से शानदार तकरीब को ठाई वई। रिपोर्ट कर रहा है अमजद लगारी। दादलगारी जे न्यू सिंध पब्लिक स्कूल में आवाज़ टीवी पारां ऐलानियल सॾ खे अॼु टे ॾींहं बि मोट मिलण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि थियल प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं वेठल महिमाननि खे झुमाए छॾियो। प्रोग्राम में वेठल शागिर्द सकाफ़ती वेस अजरक टोपी ओढ़े सकाफ़ती ईद मल्हाई ऐं सिंध सां भरपूर मुहबत जो इज़हार कयो। महिमाननि ऐं शागिर्दनि तोड़े उस्तादनि आवाज़ टीवी खे ॿुधायो त पहिरियों आवाज़ टीवी जो शुक्रिया अदा कयूं था जन हिन प्रोग्राम खे अची करे मुनज़म कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम तमामु भलो हुयो। हिन नंढड़नि ॿारनि खे ॾिसी करे असांखे सिंधी सकाफ़त मज़बूत नज़र अचे थी। आवाज़ न्यूज़ तरफ़ां जेको न्यू सिंध पब्लिक स्कूल में इल्मु परायो सिंध संवारियो जे उनवान हेठि जो प्रोग्राम रखियो आहे, प्रोग्राम ज़बरदस्त रहियो ऐं उन सां गॾोगॾु ॿारनि बहितरीन परफॉर्मेंस ॾेखारियो। पहिरियों आवाज़ टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिंजे सॾ ते अॼु न्यू सिंध पब्लिक दालिगारी में एकता डे जो प्रोग्राम मल्हायो वियो इल्मु पिरायो सिंध संवारियो जे नाले सां। अॼु हिन प्रोग्राम में असांजे नंढनि ॿारनि जी परफॉर्मेंस ॾिसण वटां हुई, चाहे उहे टेबलोज़ हुजनि चाहे उहे तकरीरूं हुजनि। हीउ जेको काज आहे जेको सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां इहो अॼु टे ॾींहं बि जारी आहे ऐं सिंध सां मुहबत अमन ऐं भाईचारे जेको राहूं आहिनि उहो खुलनि पियूं ऐं सिंधी नंढड़ा हुजनि वॾड़ा हुजनि प्रोग्राम तां ॾिठो हूंदो ख़ुशियुनि जो इज़हार कनि पिया। सिंध जी सकाफ़त हिकु ॾींहुं मल्हाइण जी न आहे। सिंध जी सकाफ़त मोहन जो दड़ो खां वठी तव्हां ॾिसंदव अॼु जेको सहप आहे, अमुन आहे, अदब आहे, एतिराम आहे, न्याणी जी जेकी इज़त आहे, लोही ऐं लज जेका इज़त आहे तव्हांखे सिंध खे मिले थी पई कंहिं दुनिया में कोन्हे। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टीवी वारनि जा जन असांजे एतिरे प्रोग्राम खे कवरेज कयो। अहिड़ा प्रोग्राम सॼी सिंध में थियणु घुरिजनि जंहिंसां दुनिया खे पैगाम मिले थो त असां सिंधी। जॾहिं त प्रोग्राम में शागिर्दनि में मल जा मुक़ाबला बि कराया विया ऐं सकाफ़ती शयुनि जी नुमाइश पिणु कराई वई ऐं स्टेज खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं रीलनि सां सिंगारियो वियो ऐं प्रोग्राम में इहो पिणु अज़म वरजायो वियो त हिन साल जीअं हर साल सिंध जी सकाफ़त खे भरपूर नमूने मल्हायो वेंदो। उन्हनि चयो त आवाज़ टीवी समेत ॿियनि इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां ॾिनल स्लोगन इल्मु पिरायो सिंध संवारियो तमामु बहितरीनु हुयो, जंहिंसां स्कूल में थींदड़ प्रोग्रामनि में तालीमी शऊर जी लाट वधीक रोशन थींदी। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दादलगारी।